बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पर्ल्स ऑफ इंडस सेगमेंट में तव्हां सभिनी खे भली कार। अॼु पर्ल्स ऑफ इंडस सेगमेंट जो गेस्ट आहे सर डॉक्टर सजाद अली मंगी साहब जन, जिन पंहिंजे लाइफ खे ज़ीरो खां स्टार्ट कयो। अॼु साईं जन अल्हम्दुलिल्लाह मेहरान यूनिवर्सिटी में सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट जा चेयरमैन आहिनि। साईं जन मलेशिया में PhD कई आहे ऐं साईं जो शुमार उन्हनि पर्सनैलिटीज़ में आहे जेके सेल्फ मेड आहिनि। हिकु मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखंदे एॾी वॾी अचीवमेंट्स साईं जन कीअं हासिलु कयूं आहिनि, कीअं ही सफ़र तय कयो आहे, कहिड़े तरीक़े सां उन्हनि पंहिंजो रोड मैप ठाहे इन्हनि कामयाबियुनि खे हासिलु कयो आहे, कहिड़ा स्टूडेंट्स इंजीनियरिंग में अची सघनि था, छा इंजीनियरिंग जो स्कोप आहे, ॿाहिरि मुल्कनि जी डिग्री ऐं पाकिस्तान जी डिग्रीअ में कहिड़ो डिफरेंस आहे, हिकु इंजीनियर सुठी जॉब कीअं हासिलु करे सघे थो। सो अहिड़ा खोड़ सारा सवाल अॼु असां साईं सां कंदासीं। सोचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे सेगमेंट खे। सर, सभ खां पहिरियों त वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो। तव्हां पूरी सिंध जो, असांजो प्राउड आहियो, असासो आहियो। अल्लाह साईं तव्हांखे सलामत रखंदो। वंस अगेन थैंक यू फॉर योर प्रीशियस टाइम। वेलकम। असां चाहींदासीं त तव्हां असांजे नाज़रीन सां पंहिंजो एजुकेशनल जेका जर्नी आहे उहा शेयर कयो, त तव्हां किथों खां स्टार्ट कयो ऐं कीअं हिन मक़ाम ताईं तव्हां पहुतव, ख़ासि करे एजुकेशनल साइड जे हवाले खां। वरी महिरबानी सलाहुद्दीन, एंड आई वार्मली वेलकम टू यू एंड योर टीम एट द कैंपस ऑफ मेहरान यूनिवर्सिटी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो कैंपस खैरपुर मीरस। आउं हिकिड़ो सिंपल माण्हू आहियां, सिंपल पर्सनैलिटी आहियां ऐं नंढे शहर सां मुंहिंजो तालुक़ु आहे। मुंहिंजी पैदाइश गाइजा में थी, जेको मदेजी खां लॻभॻि 5 किलोमीटर परते आहे। ऐं 6 दर्जा गाइजनि में हासिलु कई तालीम। उन खां पोइ 7 में जीअं आउं क्लास में हुयमि त फैमिली असांजी शिफ्ट थी मदेजी आई। त उन वक़्तु जेके आहिनि 7 दर्जे में दाख़िला वरितीसीं मदेजी हाई स्कूल में। मैट्रिक ऐं मदेजी हाई स्कूल मां कई। तमामु सुठा उस्ताद हुया। कुझु टीचर्स जा नाला यादि बि आहिनि, जंहिंमें साईं इम्तियाज़ अब्बासी साहिबु आहे, साईं बादशाह जूने जो साहिबु आहे जंहिं असांखे 6वीं क्लास में पढ़ायो, नसरुल्ला साहिबु आहे, साईं निसार मंगी साहिबु आहे। तमामु सुठा टीचर्स हुया। कुझु जा नाला फ्री बि चुका आहिनि, ॿाहिरां टाइम थियो आहे। हा बिल्कुलु। बहरहाल तमामु सुठा टीचर हुया जिन असांखे सुठे तरीक़े सां तालीम ॾिनी। ऐं उन खां पोइ जॾहिं मैट्रिक पूरी कई त इन पैरेलल जेको आहे, बाबा मुंहिंजो किराना स्टोर हूंदो मदेजी में असांखे लबे मेराण ते, ऐं मशहूरु असांजो किराना स्टोर हूंदो। बाबा साईं जेको आहे हिकिड़ी मशहूरु पर्सनैलिटी आहे, मतिलबु सादगी जे हवाले सां। स्कूल खां वापसी अची असां बि किराना स्टोर ते वेहंदा हुआसीं, पार्ट टाइम बाबा सां गॾु ई हूंदा हुआसीं। बाबा इवन मूंखे का गेम खेॾणु न ईंदी अॼु ॾींहं ताईं। हुनजो रीज़न बि इहो ई आहे त बाबा साईं असांखे काॾे खेॾण लाइ छॾींदो ई न हुयो। सही। त मतां माहौल में भटकी वञनि। सही। त उनजे करे जेको आहे मूंखे अञा ताईं काॾी सुठी गेम न ईंदी आहे। बहरहाल उन खां पोइ स्कूल खां पोइ असां वेंदा हुआसीं दुकान ते। तक़रीबन राति जो 11 बजे ताईं असांजो दुकानु ओपन हूंदो हुयो। सही। ऐं उन खां पोइ घर, स्कूल, दुकानु, इहा असांजी लाइफ हुई। जीअं मैट्रिक पूरी कई त बाबा जो अॻिते छा इरादो आहे, मां चयमि बाबा मूंखे पढ़णो आहे। सही। मदेजी में कॉलेज न हुयो उन वक़्तु, नोंदरो असांखे वेझो हूंदो हुयो। तक़रीबन मदेजी जा माण्हू नोंदरे मां ई पढ़ंदा हुया। नोंदरो हायर सेकेंडरी, तंहिं वक़्तु असांखे इहा बि इल्मु न हुयो त नोंदरे में को डिग्री कॉलेज बि आहे। अच्छा। हा। सही। त छो त मुंहिंजो पुफाट पढ़ियो हुयो हायर सेकेंडरी मां, ऐं बाबा जो पुफाट वरी उते ई टीचर हुयो। त उते असां वियासीं, उते एडमिशन जीअं वठूं पिया त प्रिंसिपाल मूंखां हिकिड़ो सुवालु कयो त तव्हां जेको आहे प्री इंजीनियरिंग में वेंदव या प्री मेडिकल? त मां साईं जन खे चयो त प्री इंजीनियरिंग में वेंदुमि। त चई तव्हांखे ख़बर आहे मैथमेटिक्स एॾी ॾुखी हूंदी आहे, तव्हां प्री इंजीनियरिंग में कीअं वेंदव? सही। मां चयो सर मैथ मूंखे सुठी लॻंदी आहे निस्बतन बायोलॉजी जे। त चई ठीकु आहे। पोइ साईं वारनि एडमिशन थी वई, ऐं एडमिशन खां पोइ डेली बेसिस ते असांजो वञणु थींदो कॉलेज। बाबा साईं मूंखे चवंदो यार ॿिया त हिकिड़ो या 2 ॾींहं वञनि था, तूं हफ़्ते जा 5 ई ॾींहं छो थो वञे? सही। त ज़ाहिर आहे किराना स्टोर वारो माण्हू उहो चाहींदो त मुंहिंजो किराना स्टोर खे वधीक मुंहिंजो पुटु टाइम ॾिए, पर मुंहिंजो इहो हुयो त न, मां पंहिंजी तालीम खे टाइम ॾियां। इंटर कई नोंदरो में, उते बि तमामु सुठा उस्ताद हुया। साईं इनाम मंगी साहिबु असांखे फिज़िक्स पढ़ाई, साईं ज़हीर साहिबु असांखे मैथमेटिक्स पढ़ाई, ऐं साईं हफ़ीज़ असांखे केमिस्ट्री पढ़ाई। तमामु सुठा टीचर्स हुया। उहो बि तमामु सुठो वक़्तु गुज़रियो। 2 साल हुया उतां जॾहिं पास आउट करे निकितासीं त मुंहिंजो मैट्रिक में बि B ग्रेड आहे ऐं इंटर में बि B ग्रेड आहे। अच्छा। त एॾी का मतिलबु ईअं न हुयो त को मुंहिंजो A ग्रेड हुजे। मोस्टली ईअं हूंदो आहे माण्हुनि जो त A ग्रेड ईंदो त यूनिवर्सिटी में दाख़िला थींदी, अगरि B ग्रेड हूंदो त माना काॾे मां न वञी सघंदुमि। सही। बहरहाल असांजी मूंखे इहो मोटिवेटेड हुयमि त मूंखे निकिरणो आहे यूनिवर्सिटी। अच्छा। हा। दुकान वारे हिन कल्चर मां, छो त मुंहिंजे ॾाॾा साईं खे बि दुकानु हुयो। सही। गाइजनि में, उहो बि असांजो मशहूरु दुकानु हूंदो हुयो। पर मूंखे इहो हुयो त मूंखे तालीम जे जेको आहे पासे वञिणो आहे, ऐं मूंखे जेको आहे हेॾे तालीम ई अपनाइणी आहे, यूनिवर्सिटी ते निकिरणो आहे। ऐं इहो न हुयो त इंजीनियर थियणो आहे, डॉक्टर थियणो आहे, जेको बि, पर मेन शइ हो त यूनिवर्सिटी वञिणो आहे। यूनिवर्सिटी वञिणो आहे। अच्छा सर, मां इहो हिकिड़ो तव्हांखां सवाल कयां त असांजो अॼु जो ॿार त यूनिवर्सिटी मतिलबु नंढे लाइ को तयारु आहे, ठीकु आहे, नंढड़ो ई आहे त हुनजो ख़्वाबु आहे त मां यूनिवर्सिटी वञा।
पर जंहिं टाइम तव्हां एॾो क्रेज़ था ॿुधायो यूनिवर्सिटी जो, उन टाइम तव्हां कीअं मतिलबु यूनिवर्सिटी जे तरफ़ राग़िब थियो? उन टाइम ते एॾो माना वॾी ॻाल्हि हूंदी यूनिवर्सिटी वञी पढ़णु। एक्चुअली जंहिं ज़माने में असां उते वियासीं मदेजी में, त शहीद आशिक़ जुणे जो मर्डर थियो सिंध यूनिवर्सिटी में। अच्छा। त अवामी तहरीक वारा उते आया मदेजी में, त उते जॾहिं नौजवाननि खे आउं ॾिठमि, माना जेके मुश्ताक राजपर हींअर USA में हूंदो आहे साईं वारा उते आया, जेके ॿियूं मशहूरु पर्सनैलिटियूं जेके शहीद आशिक़ जा क्लास फेलोज़ हुया, उहे जॾहिं उते आया त मां उन्हनि खे ॾिठी मोटिवेट थियमि। अच्छा। यार ही नौजवान एॾा सुठा, एॾो सुठो ॻाल्हाइनि था, एॾो सुठो शऊर रखनि था, उन्हनि खे ॾिसी मोटिवेटेड थियमि त यार यूनिवर्सिटी निकिरणु घुरिजे। इतां हिकिड़ी माना चिणग मिली, रोशनी मिली त यूनिवर्सिटी निकिरणु घुरिजे, तॾहिं ई असां पंहिंजी पर्सनैलिटी डेवलप करे वठंदासीं ऐं ॻाल्हाइण बि सिखी वेंदासीं। छो त हिन माहौल में असां उहो ई सिखंदासीं जेको सराउंडिंग में ॾिसूं था। जॾहिं यूनिवर्सिटी वञूं था त उते वण जी काठी पई आहे, हर ज़िले जो माण्हू आहे, पढ़ियो लिखियो माण्हू आहे, उस्ताद पढ़िया लिखिया आहिनि, पढ़ाईअ वारो माहौल आहे। उते तव्हां ॻाल्हाइण बि सिखंदव, तहज़ीब सिखंदव, उथण वेहण सिखंदव। छो त यूनिवर्सिटी मां चवंदो आहियां त तव्हांजी पर्सनैलिटी ग्रूमिंग में वॾो किरदारु अदा करे थी। अगरि बैचलर तव्हां कॉलेज साइड खां कयो था ऐं हिकिड़ो स्टूडेंट बैचलर यूनिवर्सिटी मां करे थो त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, क्वालिटी जो वॾो फ़र्क़ु आहे। त इन जे करे नौजवाननि खे यूनिवर्सिटी तरफ़ निकिरणु घुरिजे। ऐं अॼुकल्ह जेके एंट्री टेस्ट जो रुझान आहे, असां वक़्तु बि ईअं एंट्री टेस्ट जो रुझान हुयो। ND यूनिवर्सिटी में मूं पहिरीं टेस्ट ॾिनी हुई ऐं उते मां सिलेक्ट न थी सघियो हुयुमि। ड्रीम हुयो ND यूनिवर्सिटी, ऐं सीटूं बि लिमिटेड हुयूं, 12 सीटूं हूंदियूं आहिनि असांजे लाड़काणे बोर्ड जूं उन वक़्तु। हाणे थी सघे थो वधीक हुजनि, पर मुंहिंजी सिलेक्शन न थी। त ॾाढो इवन कराची मां रोई करे जेको आहे वापसि आयुमि ॻोठ ते, यार मुंहिंजी सिलेक्शन न थी, बाबा छा चवंदो मूंखे। त बहरहाल इन सॼे मरहले में मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त आहे अज़हर जुणे जो, जंहिं मूंखे हमेशह हिमथायो ऐं हमेशह मतिलबु हौसलो ॾिनो। ऐं ईअं सम्झो मुंहिंजे एजुकेशनल बैकग्राउंड में उनजो वॾो किरदारु आहे, मतिलबु अॻिते निकिरण में। हुन सपोर्ट कई, जंहिं बि मौज़ू ते जंहिं बि मसइले में मां फासंदो हुयुमि, मां साईं सां मशवरो कंदो हुयुमि, भाउ दोस्त अज़हर सां, ऐं हू मूंखे इस्लाह बि कंदो हुयो, मोटिवेट कंदो हुयो। कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं जो वालिद साहिब खां मां परमिशन वठणु या कुझु पैसा घुरणु मां न घुरी सघंदो हुउमि, पोइ अज़हर मूंखे जेको आहे बाबा साईं खां उनखे मोटिवेट करे उनखे मूंखे वठी ॾींदो हुयो बाबा खां पैसा वग़ैरह बि। त उनखां पोइ मेराण यूनिवर्सिटी जो फॉर्म भरियो। मेराण यूनिवर्सिटी में शुक्र आहे मूं टेस्ट पास कई हुई, पर इहो त टेक्नोलॉजी अञा एलोकेट न थी। पैरेलल वरी कायदेवाम यूनिवर्सिटी में टेस्ट ॾिनी, उन में बि मेरिट में अची वियासीं ऐं अलहमदुलिल्लाह कायदेवाम यूनिवर्सिटी में मुंहिंजी सिविल डिपार्टमेंट में सिलेक्शन थी। पोइ आउं कायदेवाम नवाबशाह वियासीं, इहो सिलेक्शन थी 2003 में डिसंबर हुयो, ऐं 2004 असांजी बैच आहे। ऐं अलहमदुलिल्लाह उहा जर्नी तमामु सुठी रही। उतां जीअं पास आउट कयोसीं, उनखां पोइ जेको आहे मुंहिंजो ड्रीम हुयो, छो त शुरू खां ई ND यूनिवर्सिटी, त मां पंहिंजे ड्रीम खे पूरो करण जे लाइ मां मास्टर्स में एडमिशन वरिती ND में। अच्छा, सही। ऐं अलहमदुलिल्लाह विद फर्स्ट पोजीशन मास्टर्स कंप्लीट कई। ऐं उन ई यूनिवर्सिटी में जंहिं मुंहिंजी बैचलर में दाख़िला न थी, त मुंहिंजो हिकिड़ो ड्रीम हुयो त न इन यूनिवर्सिटी में मूंखे पढ़णो आहे। ऐं उते मां मास्टर्स कई ऐं विद फर्स्ट पोजीशन अलहमदुलिल्लाह उतां जेको आहे मास्टर्स जी डिग्री हासिलु कई, मास्टर्स इन एनवायरमेंटल इंजीनियरिंग। ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ जॉब्स कयूं प्राइवेट सेक्टर में, उन सां गॾोगॾु पैरेलल मॉर्निंग में जॉब कंदा हुआसीं कराची में, इवनिंग में असांजी मास्टर्स प्रोग्राम हूंदो। त ॾाढी स्ट्रगल वारी लाइफ हुई। त सुबुह जो जॉब 9 to 5, वरी 6 खां 9 बजे ताईं तव्हांजा क्लासिस हुजनि, तक़रीबन 10 बजे माण्हू घर पहुचे थो, वरी मानी खाई सुम्ही पवणु, वरी सुबुह जो पंहिंजी जॉब। ॾाढी मशीनरी वारी लाइफ हुई। इहे सभु स्ट्रगल आहिनि ऐं इहे सभु तॾहिं थियनि थियूं जॾहिं तव्हांजो विज़न वॾो आहे, तव्हांजो गोल वॾो आहे। गोल तव्हांजो अज़ीम हुजे, पोइ इहे जेके नंढा नंढा पेचरा आहिनि, इन्हनि जूं मुश्किलातूं आहिनि, इहे सभु माण्हू बर्दाश्त करे वञे थो। पर तव्हांजो गोल अगरि सेट आहे ऐं तव्हां डिटर्मिनेंट आहियो त मूंखे हिन गोल खे अचीव करिणो आहे। सर, हिकिड़ो सुवालु आहे त तव्हां सिविल इंजीनियरिंग जे शोबे में आहियो, उनजो हिकिड़ी प्रैक्टिकल साइड बि आहे, पर तव्हां अकेडमिया साइड आहियो। पर सर, हिन ॻाल्हि खे ॾिसिजे त काफ़ी सारा अहिड़ा इंजीनियर्स आहिनि जेके ॿाहिरि मुल्क खे प्रिफर कनि था, पर तव्हां वटि कहिड़ी मोटिवेशन आहे जो तव्हां हिन वक़्तु बि सुठे नमूने पंहिंजे कंट्री खे, पंहिंजे प्रोविंस खे सर्व कयो था इन अकेडमिया वारी फील्ड में? जी बिल्कुलु। एक्चुअली सिविल इंजीनियरिंग में जॾहिं ग्रेजुएट असां थियूं था त असां वटि ऑप्शन आहे फील्ड वर्क। ऐं स्टार्ट आउं बि फील्ड वर्क खां ई कयो। पहिरीं जॉब मां एज़ अ साइट इंजीनियर हुयुमि नेशनल लॉजिस्टिक सेल में, जेका आर्मी जी कंपनी आहे, उन्हनि जो प्रोजेक्ट DHFZ कराची जो, जिते आउं साइट इंजीनियर हुयुमि पहिरियां। ऐं मज़े जी ॻाल्हि हिकिड़ी मां तव्हांखां ॿुधायां त उन वक़्तु मुंहिंजी सैलरी हुई 8,000। अच्छा। हालांकि आउं फर्स्ट पोजीशन होल्डर हुयुमि, पर मां 8,000 ते पंहिंजो कैरियर स्टार्ट कयो। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि त मुंहिंजी जॉब जेका थी उहा हुई 8 तारीख़ 8 महीनो सुबुह जो 8 बजे जॉइनिंग। 8,000 सैलरी। That is amazing for me. लकी नंबर त न आहे। वला आलम। बहरहाल उन वक़्तु जेका मुंहिंजी पहिरीं जॉब थी, 8,000 सैलरी, 8 तारीख़ 8 महीनो 2008 साल, ऐं सुबुह जो 8 बजे जॉइनिंग।
त इट्स लकी फॉर मी, अलहमदिल्ला जॉइन कयोसीं, पर हार्ड हुई जॉब। सिविल जी फील्ड जेका आहे हार्ड आहे, छो त जॾहिं बि असां फील्ड में हूंदा आहियूं त असांजी फील्ड उते हूंदी आहे जिते का आबादी न हुजे। सही, माना नओं शहर अॾिणो आहे, नवां रोड रस्ता ठाहिणा आहिनि, त उते माण्हुनि जी आबादी घटि हूंदी आहे। त DHA फेज़ 8 में आउं साइट इंजीनियर हुयुमि। ज़ाहिर आहे उते बि मुश्किलातूं हुयूं, तकलीफ़ूं हुयूं, उस निटिरणु, बहरहाल उहे मरहला कुझु तय करे उनखां पोइ वरी सेकेंड जॉब जे लाइ अप्लाई कयो। सेकेंड जॉब मूंखे डायडेक्स इंटरनेट लिमिटेड में मिली एज़ अ डिज़ाइन इंजीनियर। त उते आउं 2 साल कमु कयो एज़ अ डिज़ाइन इंजीनियर, ऐं पैरेलल वरी मां मास्टर्स में बि एडमिशन वरिती। उनखां पोइ आउं जॉइन कयो किंग फूड्स लिमिटेड एज़ अ प्रोजेक्ट इंजीनियर, उते बि कुझु महीना कमु कयो। उनखां पोइ वरी आउं नेशनल एनवायरमेंटल कंसल्टेंट जॉइन कई, जंहिंजी हेड ऑफिस लाहौर में आहे ऐं उन्हनि जी रीजनल ऑफिस कराची में हूंदी, उते आउं जॉइन कयो उन्हनि खे। उनखां पोइ मूंखे ऑफर आई सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मां एज़ एन असिस्टेंट डायरेक्टर BPS 17। अलहमदिल्ला उते बि 2 साल कमु कयो, पर इन सॼी फील्ड वर्क तक़रीबन 5 साल फील्ड जो एक्सपीरियंस गेन करे पोइ मां पंहिंजी पर्सनैलिटी खे एनालाइसिस कयो त मां वधीक फिट अकेडमिया जे लाइ आहियां, छो त मुंहिंजी मास्टर्स बि थियल हुई, असांजी ग्रूमिंग बि वरी अहिड़ी थियल हुई जेको आहे कॉर्पोरेटेड कंपनीज़ में, जो आउं वधीक सम्झां पियो त मां टीचिंग साइड वधीक बहितर परफॉर्म करे सघां थो ऐं वधीक सुठे तरीक़े सां सर्व करे सघां थो। उनखां पोइ आउं टीचिंग में लाइ अप्लाई कयो मेहरान यूनिवर्सिटी में, अलहमदिल्ला सिलेक्शन थी वई एज़ अ लेक्चरर। 2013 में आउं हुननि खे जॉइन कयो, पोइ 2015 में असिस्टेंट प्रोफेसर थियासीं। उनखां पोइ मूंखे मेहरान यूनिवर्सिटी फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम तहत स्कॉलरशिप ॾिनी ऐं आउं मलेशिया 4 कंट्रीज़ उन्हनि मूंखे ऑप्शन ॾिना, जंहिंमें चाइना हुयो, टर्की हुयो, साउथ कोरिया हुयो ऐं मलेशिया हुयो। मुस्लिम पॉइंट ऑफ व्यू खां आउं मलेशिया सिलेक्ट कयो, ताकी रुगो पढ़णु बि न हूंदो आहे ऐं प्लस में हुते रहणु करणु बि आहे, या तव्हां फैमिली वठी वञो था त जीअं तव्हांखे ईज़ी फील थिए। सही, त आउं मलेशिया सिलेक्ट कयो। 3 साल 2016 में आउं वियुमि, 2019 में PhD कंप्लीट करे वरी हिते आयुमि ऐं 2021 में वरी असांजो प्रोमोट थियो अलहमदिल्ला एज़ एसोसिएट प्रोफेसर, ऐं रिसेंटली मई 23 मई 2023 में आउं एज़ अ चेयरमैन डिपार्टमेंट संभाली। अलहमदिल्ला इहो त फील्ड एक्सपीरियंस बि आहे, फील्ड में बि रहिया आहियूं, उनखां पोइ अकेडमिया में आया आहियूं त हिते असांजी अञा परफॉर्मेंस बेटर हूंदी आहे, छो त असां स्टूडेंट्स खे जेको पढ़ाईंदा आहियूं उन्हनि खे फील्ड जो तजुर्बो बि ॿुधाईंदा आहियूं, फील्ड में कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि उहे बि उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त हू वधीक मोटिवेटेड थींदा आहिनि। त साईं खे फील्ड जो तजुर्बो बि आहे, त या जेको हिते असां पढ़ायूं था त उहो फील्ड में केतिरे क़दुरु कारआमद आहे ताकी उन्हनि खे नॉलेज थिए। त हिकिड़े टीचर जे लाइ मां चवंदो आहियां त फील्ड जो एक्सपीरियंस बि ज़रूरी आहे, घटि में घटि 3 साल खां 5 साल हुनखे फील्ड एक्सपीरियंस हुजे। अगरि नाहे, फॉर एग्ज़ाम्पल कुझु टीचर्स अहिड़ा आहिनि जिन फ्रेशली हिते जॉइन कयो, त फॉरेन में हिकिड़ो मॉडल हूंदो आहे, उते तव्हांजो इहो हूंदो आहे त यूनिवर्सिटी मोकिलींदी आहे तव्हांखे इंडस्ट्रियल फेलोशिप ते। त इहा हिकिड़ी मुंहिंजी हिन तव्हांजे प्लेटफॉर्म तां पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल खे ऐं हायर एजुकेशन कमीशन खे हिकिड़ी सजेशन आहे त तव्हां फैकल्टी जे लाइ इंडस्ट्रियल फेलोशिप जो मॉडल जेको आहे इंट्रोड्यूस करायो, ताकी फैकल्टी साल जे लाइ इंडस्ट्रियल फेलोशिप ते वञे ऐं उतां उन में इहो आहे त यूनिवर्सिटी मां हुनखे सैलरी मिलंदी रहंदी, हो हुते इंडस्ट्री वारा हुनखे फ्री में एडजस्ट कंदा ताकी हुनखे फील्ड जो एक्सपोजर थिए। त उहो हर साल हिकु फैकल्टी मेंबर खे डिपार्टमेंट में मोकिलणु घुरिजे। हिननि खे इहो हिकिड़ो मॉडल पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल खे इंट्रोड्यूस करणु घुरिजे, स्पेशली इंजीनियरिंग यूनिवर्सिटीज़ में। जनरल यूनिवर्सिटीज़ जी मां ॻाल्हि नथो कयां, उन्हनि जो हिकिड़ो डिफरेंट मॉडल आहे। असांजो इंजीनियरिंग मॉडल आहे त असांजी प्रोफेशनल डिग्री आहे, प्रोफेशनल डिग्री आहे त टीचर्स खे बि इंडस्ट्री जो एक्सपोजर ज़रूरी आहे। हाणे जीअं असां 2013 खां पोइ वरी इंडस्ट्रियल एक्सपोजर न आहे, त इन 10 सालनि में केॾी तब्दीली अची चुकी आहे, एडवांसमेंट अची चुकी आहे, त यूनिवर्सिटी जे तरफ़ां असांखे साल खनि इंडस्ट्रियल फेलोशिप ते मोकिलणु घुरिजे, त ताकी असां वरी स्किल्स पंहिंजा बूस्टअप कयूं, इंक्रीज़ कयूं, वरी उहा ई नॉलेज जेको आहे स्टूडेंट में ट्रांसफ़र कयूं। बिल्कुलु सर, पाकिस्तान में मैन्युफैक्चरिंग सां रिलेटेड को इदारो या इंजीनियरिंग सां रिलेटेड को ख़ासि कमु कोन पियो थिए, ऐं इहो ई सबबु आहे त घटि ई छोकिरा हिन वक़्तु प्रेफर कनि था इंजीनियरिंग खे। सर, हिन जो छा सबबु आहे? एक्चुअली इंजीनियरिंग जो जेको आहे पाकिस्तान में वॾो कमु आहे। अच्छा, छो त जेको जंहिं फील्ड में हूंदो आहे हुनखे हुन फील्ड जी नॉलेज हूंदी आहे। सही, असां हिन फील्ड में आहियूं, असांखे ख़बर आहे त असांजी फील्ड जो केतिरो स्कोप आहे, ऐं पाकिस्तान हिन वक़्तु पाकिस्तान स्टिल डेवलपिंग कंट्री आहे, त असां वटि स्कोप आहे ई आहे। इवन ॾिसो चाइनीज़ हिते अची कमु कनि पिया, CPEC इज़ बिग प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट ऑफ पाकिस्तान। त इट मीन्स पाकिस्तान में असांखे नीड आहे, डेवलपिंग कंट्री ऐं असांखे त डेवलपमेंट जी नीड आहे, असांखे त इंजीनियर्स जी ज़रूरत आहे। असां वटि रोड ख़राबु लॻा पिया आहिनि, बिल्डिंगूं तबाह लॻियूं पियूं आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे, असां वटि ड्रेनेज असांजी तबाह लॻी पई आहे, 2 ॾींहं बारिश थी पए त असांजा शहर था ॿुॾनि। त इन असांखे त नीड आहे इंजीनियर्स जी। इंजीनियर्स उन लेवल ते हुजनि, आइडियाज़ ॾियनि, जनरेट कनि,
नवां नवां आइडियाज़ ॾियनि, मास्टर्स प्लान्स डेवलप कनि, त असां वटि त नीड आहे। पाकिस्तान जा वॾा वॾा फर्म्स आहिनि, जीअं हाणे हीअं रिसेंटली मां तव्हांखे ॿुधायमि सीपेक हिकिड़ो वॾो मेगा प्रोजेक्ट आहे, ऐं जेको इहो ईअं सम्झो सिंध छा पूरे पाकिस्तान जो मुस्तक़बिल चेंज थी सघे थो। सीपेक अगरि कंप्लीट थी वञे त, अञा अध में आहे, उहो कंप्लीट जॾहिं थींदो त असांजे पाकिस्तान जो मुआइशी मुस्तक़बिल स्टेबल थी वेंदो इनशाअल्लाह। सर जे तव्हांजे बक़ौल त एॾो स्कोप बि आहे, पोइ बि बेरोज़गारी ऐं इहो माना हिकु मायूसी छाजे करे आहे, ख़ासि करे नौजवाननि में अचण खां अॻु में? इहे एक्चुअली छा आहे, थोरी मिसमैनेजमेंट आहे गवर्नमेंट सतह ते थोरी मालिकी घटि आहे। हाणे पर कुझु शयूं बहितर थी रहियूं आहिनि। पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल तमामु सुठो कमु करे रही, छो त असांजी इंजीनियर्स जी हिकिड़ी काउंसिल हूंदी आहे, जंहिंखे तव्हां चवंदा पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल, जेका असांजी मालिकी कंदी आहे, जेका असांखे सर्टिफिकेट ॾींदी आहे। सिर्फ़ु यूनिवर्सिटी जो सर्टिफिकेट असांजे कंहिं कम जो न आहे जेसिताईं असांखे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल रिकॉग्नाइज़ नथी करे। साॻे ई तरीक़े सां जीअं डॉक्टर्स आहिनि त डॉक्टर्स खे यूनिवर्सिटी डिग्री ॾींदी आहे, उनखां पोइ उनखे पाकिस्तान मेडिकल काउंसिल उनखे सर्टिफाई कंदी आहे, तॾहिं ई हू प्रैक्टिस करे सघंदा आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां असांखे बि जेको आहे पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल रिकॉग्नाइज़ कंदी आहे, ऐं हींअर पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल फ्रेश ग्रेजुएट जी मालिकी करे पई, ऐं उन्हनि खे इंटर्नशिप ऑफर करे पई मुख़्तलिफ़ इदारनि में साल जे लाइ, जंहिंमें तक़रीबन 40,000 हू प्रोवाइड बि करे पई। त नौजवान पोइ इहो आहे त उन में बि कॉम्पिटेंसी आहे, लिमिटेड सीट्स आहिनि, जंहिंजा सुठा ग्रेड्स आहिनि, सुठो तरीक़े सां उहो क्वालीफाई करे था वञनि, त पोइ उन्हनि खे एडजस्टमेंट थी वञे। पर असां वटि जेको वरी माइंड सेट आहे न गवर्नमेंट जॉब जो, जंहिंजे करे मायूसी आहे। अच्छा, सही। प्राइवेट त जॉब्स आहिनि ई आहिनि। असां वटि माइंड सेट इहो आहे त गवर्नमेंट जॉब खपे, भले पोइ लो लेवल जी हुजे, पर गवर्नमेंट जॉब खपे। त इन जे हवाले सां त नौजवाननि खे बि थोरो हाणे माइंड सेट चेंज करणु घुरिजनि त बाबा सिर्फ़ु गवर्नमेंट जॉब ई हल न आहे, असां पंहिंजा फर्म्स बि खोले सघूं था। असां प्रोफेशनल आहियूं न, हिकिड़ो वकील आहे प्रोफेशनल डिग्री आहे, वकालत प्रोफेशनल डिग्री आहे, इंजीनियरिंग प्रोफेशनल डिग्री आहे, मेडिकल प्रोफेशनल। डॉक्टर खे जॉब न मिलंदी, डॉक्टर पंहिंजी क्लिनिक खोले सघे थो। इंजीनियर्स खे जॉब नथी मिले त इंजीनियर में असांजो थोरो कॉन्फिडेंस जो फुक़दान आहे, हू पंहिंजी फर्म्स नथा खोलनि, हू फर्म्स नथा। ऐं तव्हां ॾिसो मोस्टली कॉन्ट्रेक्टर जेके आहिनि, ठेकेदार, वॾा जेके ठेकेदार आहिनि, उहे इंजीनियर्स न हूंदा आहिनि, पर हू इंजीनियर हायर करे पंहिंजी फर्म्स खे रजिस्टर्ड कराईंदा आहिनि। हा, इंजीनियर्स खे हायर करे पंहिंजी फर्म रजिस्टर कराईंदा आहिनि, कमु कराईंदा आहिनि सॼो। त इंजीनियर्स खे इन मैदान में उतरणु घुरिजे, पंहिंजा फर्म्स रजिस्टर्ड कराइनि, कंसल्टेंट थियनि, कॉन्ट्रेक्टर थियनि, ऐं प्रोफेशनली माना पंहिंजे पाण खे स्टेबल कनि, सिर्फ़ु गवर्नमेंट जॉब ते रिलाए न कनि। त स्कोप आहे ई आहे। मेन शइ आहे नौजवान थोरा जेको आहिनि महिनत कनि ऐं डिसार्ट न थियनि, पंहिंजी महिनत जारी रखनि, हिकिड़ी जॉब हासिलु कनि, वरी उनखां पोइ ॿिए हंधि हंट कनि ॿी का जॉब। त स्टार्टिंग में जेके आहिनि तव्हां जॉब्स भले चेंज कयो, पर कंहिं न कंहिं जॻह ते तव्हांखे स्टॉप थियणो आहे, कंहिं न कंहिं जॻह ते तव्हांखे स्टॉप थियणो आहे, जिते तव्हांखे पंहिंजो पोइ कैरियर बिल्टअप कयो। त ईअं ई पंहिंजे पाण खे एनालाइसिस कनि त हू कहिड़ी जॻह ते बहितर आहिनि, अकेडमिया में बहितर आहिनि, इंडस्ट्री में बहितर आहिनि। हाणे असांजी जीअं सिविल इंजीनियरिंग आहे, त सिविल इंजीनियरिंग वाइड फील्ड आहे, सही, छो त सिविल अगरि तव्हां लफ़्ज़ी माना कढंदव उनजी त अवामी फील्ड आहे, अवामी फील्ड आहे। त इहा अवामी फील्ड मीन्स उन में तव्हांजा रोड नेटवर्क बि अची विया, बिल्डिंग्स बि अची वियूं, ड्रेनेज अची वई, तव्हांजी इन्वायरमेंट अची वई, वाटर ट्रीटमेंट अची वई, इरीगेशन अची वई, वॾो असांजो स्कोप आहे। त नौजवाननि खे बि ईअं फील्ड में वञी पोइ एनालाइसिस करणु घुरिजे त आइदर दे आर फिट इन डिज़ाइन और दे आर फिट इन साइट वर्क। उनखां पोइ वरी उन्हनि खे एनालिसिस करणु घुरिजे त छा हुननि जे लाइ इरीगेशन बहितर आहे या उन्हनि जे लाइ जेको आहे रोड्स वारी जॉब बहितर आहे। त उहो पंहिंजे पाण खे एनालाइसिस करे पोइ उन हिसाब सां वरी अॻिते वधनि। सर, अगरि पाकिस्तानी कंहिं यूनिवर्सिटी में कोई डिग्री करे थो ऐं को फॉरेन में करे थो, त इन में को डिफरेंस आहे या ॿाहिरीं डिग्रीअ खे वधीक स्कोप आहे, पाकिस्तान वारी डिग्रीअ खे स्कोप न आहे? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। पाकिस्तान जी डिग्री अहमियत याफ़्ता आहे, हर कंट्री में रिकॉग्नाइज़ आहे। मां त चवंदुमि त बैचलर पाकिस्तान जी त सभ खां बहितर आहे। अच्छा, हा, बैचलर पाकिस्तान मां कयो, पोइ मास्टर्स जे लाइ भले तव्हां ॿाहिरनि मुल्कनि में वञो। हिकिड़ा नौजवाननि जेके बैचलर्स फॉरेन में माना ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि त तव्हां चाइना वञो या ॿियनि कंट्रीज़ में असां जेको आहे बैचलर करणु वञूं, त मुंहिंजी सलाह इहा हूंदी त बैचलर तव्हां पाकिस्तान मां कयो, मास्टर्स लाइ अॻिते मूव कयो भले। ऐं हाणे त असांजी इंजीनियरिंग जेका आहे उहा वाशिंगटन अकार्ड खां एक्रेडिट आहे, त असांजी जेका डिग्री आहे उहा कहिड़े बि कंट्री में, चाहे ऑस्ट्रेलिया छो न हुजे, उनजे इक्विवेलेंट आहे। वाशिंगटन अकार्ड जेको हींअर सिस्टम हिननि जो अची वियो आहे, नओं OBE सिस्टम, त पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल डे बाय डे जेको आहे नयूं शयूं मुतारिफ़ कराए थी। त पाकिस्तानी डिग्री ऐं ॿियनि मुल्कनि जी डिग्री में कोई बि फ़र्क़ु कोन्हे। फ़र्क़ु सिर्फ़ु आहे त स्टूडेंट्स जे बिहेवियर जो, एटीट्यूड जो, उहो उन में मुआशरे जो किरदारु आहे। बाक़ी तालीम जे हवाले सां पाकिस्तान जी डिग्री ऐं फॉरेन जी डिग्री बराबरि आहे। सर, इंजीनियरिंग जो दुनिया में छा मुस्तक़बिल आहे ऐं छा पाकिस्तान जे अंदरि जेके हिन वक़्तु हालतूं आहिनि, हिकु इंजीनियर उनजी मुस्तक़िल ग्रोथ जे लाइ मुआवनत करे सघे थो? इंजीनियर्स जो वॾो किरदारु हूंदो आहे क़ौमुनि खे ठाहिण में। अच्छा,
असां चवंदा आहियूं त इंजीनियर्स असां जेके आहिनि नेशन बिल्ट कंदा आहियूं, छो त इदारा हाणे जिते असां वेठा आहियूं हीअ बिल्डिंग बि कंहिं सिविल इंजीनियर ई ठाही हूंदी, डेफिनेटली। त अहिड़े ई तरीक़े सां इदारा बि जेके ठाहींदा उहे इंजीनियर्स ठाहींदा। कंहिं बि प्रोजेक्ट ते या कंहिं बि शहर खे तरक़ी वठाइण जे लाइ उते रोड नेटवर्क इम्पोर्टेंट रखे थो। जीअं मिसाल तौरु को वॾो शहर आहे कराची, अगरि ओसि ताईं पहुचण जे लाइ असांखे रोड ई सुठो न हुजे त कराची माण्हू घटि वेंदा। अगरि रोड नेटवर्क सुठो हूंदो त माण्हू फ्रीक्वेंटली वेंदा, इकोनॉमी डेवलप थींदी। जीअं हाणे मिसाल तौरु असां जे हिते खैरपुर में वेठा आहियूं, लाड़काना ऐं खैरपुर विच में जॾहिं इहा ब्रिज न हुई त माण्हू सखर ॾांहुं फिरंदा हुआ। उनखां पोइ जॾहिं इहा ब्रिज ठही त इकोनॉमी इन्हनि इलाइक़नि जी बूस्टअप थी। त इंजीनियर्स जो वॾो किरदारु आहे, मतिलबु असां नेशन बिल्ट में ऐं इकोनॉमी बिल्ट में। त इंजीनियर्स सुठियूं बिल्डिंग्स ठाहे सघनि था, सुठा रोड्स ठाहे सघनि था, ब्रिजिस ठाहे सघनि था, पर उन्हनि खे बैक गवर्नमेंट पॉलिसीज़, गवर्नमेंट में जेके पॉलिसी मेकर्स वेठा आहिनि उहे कहिड़े क़िस्म जी पॉलिसी ठाहिनि था, छो त इंजीनियर्स पाण इटसेल्फ पॉलिसी मेकर न आहे। त पॉलिसी मेकिंग में असांजी जेका तव्हांजे हिन प्लेटफॉर्म जे तवसुस सां इहो चवंदासीं गवर्नमेंट खे त जेके बि मथीं लेवल ते पॉलिसी मेकिंग जा जेके डिसीशन्स आहिनि तव्हां उनखे इंजीनियर्स खे इन्वॉल्व कयो। प्रैक्टिकली हींअर रिसेंटली तव्हां ॾिसो फॉरेन में तव्हां ॾिसो अगरि एनर्जी जो मिनिस्टर जेको आहे उहो इंजीनियर हुजे। ऐं पाकिस्तान हींअर बि पाकिस्तान में बि कंहिं MNA MPA हिकिड़ो जेको आहे इहो राइज़ कयो हुयो त जेके असांजा कोर इंजीनियरिंग जा जेके मिनिस्ट्रीज़ आहिनि उहे इंजीनियर्स वटि हुजणु घुरिजनि पर्टिकुलर। हा, त हीअ जेको असांजो जीअं एनर्जी आहे, मिनिस्ट्री ऑफ एनर्जी आहे या मिनिस्ट्री ऑफ एनवायरनमेंट आहे, ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं मिनिस्ट्रीज़ आहिनि जेके असांजूं इंजीनियरिंग सां रिलेटेड आहिनि। त पॉलिसी मेकिंग में हिकिड़े इंजीनियर जो अगरि हुजणु हू सस्टेनेबल डिसीशन्स मेकिंग कंदो, हुनखे ख़बर आहे त इंजीनियरिंग जा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि। त इंजीनियर्स खे तव्हां पॉलिसी मेकिंग में इन्वॉल्व कयो, पोइ तव्हां रिज़ल्ट्स ॾिसो। हा, इहा हिकिड़ी असां सजेशन ॾींदासीं गवर्नमेंट खे त पॉलिसी मेकिंग में इंजीनियर्स खे इन्वॉल्व कयो। सर, तव्हां वटि इंटर खां पोइ डेफिनेटली स्टूडेंट अचे थो, तव्हां उन्हनि में कहिड़ा लेक्स ॾिसो था जेके उन्हनि खे अॻु में फिलअप करणु घुरिजनि ऐं अची यूनिवर्सिटी में उन्हनि जे लाइ वधीक ब्लेंडर साबित थियनि था? एक्चुअली जेके नौजवान असां वटि अचनि था, असां पंहिंजी 10 सालनि जे हिन तजुर्बे में इहो ऑब्ज़र्व कयो आहे त स्पेशली उन्हनि जी मैथमेटिक्स इलाही वीक हूंदी आहे। इवन तव्हां ॾिसंदो कंहिं बि यूनिवर्सिटी में तव्हां फर्स्ट सेमेस्टर में ॾिसंदो मैथमेटिक्स में फेल्यूअर रेशो घणो आहे। त इहे यूनिवर्सिटी बि टाइम टू टाइम एनालाइसिस कयो आहे त वजह छा आहे हिन जी। वजह इहा आहे त इंटर ताईं जेके उहो पढ़ी था अचनि उहो उन मयार जो न आहे, या जेको असांजे हिन सोसाइटी में कॉपी कल्चर आहे उन बि असांजे हिन सिस्टम खे माना वॾो धकु रसियो आहे। त इन जे करे नौजवान जेको आहे स्पेशली जेको फिज़िक्स ऐं मैथमेटिक्स इहा पंहिंजी स्ट्रॉन्ग रखनि। इंग्लिश त कंपलसरी आहे, उहा त माना छो त हर सब्जेक्ट जेको आहे इंग्लिश मीडियम में आहे, त इंग्लिश बि पंहिंजी इम्प्रूव कनि। ऐं केमिस्ट्री बि कुझु इंजीनियरिंग फील्ड में तमामु घणी हूंदी आहे केमिस्ट्री, माना इहे कोर 4 सब्जेक्ट आहिनि जेके नौजवाननि खे पंहिंजा स्ट्रेंथन करणु घुरिजनि। यूनिवर्सिटी में पहुचण खां पोइ जेके बि हिते सब्जेक्ट हूंदा उन्हनि में हिननि सब्जेक्टनि जी इन्वॉल्वमेंट आहे। मैथमेटिक्स इंजीनियर तक़रीबन 2 सालनि ताईं पढ़ंदो आहे, माना 4 सेमेस्टर असां वटि मैथमेटिक्स हूंदी आहे। त नौजवान मैथमेटिक्स पंहिंजी इम्प्रूव कनि। ऐं मैथमेटिक्स एॾी ॾुखी कोन्हे, मैथमेटिक्स में तव्हांखे रटो न आहे हणो, यादि न आहे करिणो, जस्ट फार्मूला थोरो यादि करिणो आहे, मेथड यादि करिणो आहे, रिज़ल्ट्स कैलकुलेशन तव्हांखे पाण ई मिली वेंदा। ऐं मैथमेटिक्स मां त चवंदो आहियां हिकिड़ी नंबर गेम आहे, नौजवाननि खे सिखणु घुरिजे मैथमेटिक्स में अॻिते अचनि। ऐं कुझु नौजवान हूंदा आहिनि फॉर एग्ज़ाम्पल जिन एडमिशन वरिती फिज़िक्स में या मैथ में या जेको आहे केमिस्ट्री में, हुन खां तव्हां पुछंदो बाबा छा थींदो, हुननि जो कॉन्सेप्ट इहो आहे त मां थींदुमि लेक्चरर। माना सिर्फ़ु लेक्चरर छो? सही, फिज़िक्स वारो माण्हू सुपार्को में छो नथो वञी सघे? फिज़िक्स वारो साइंटिस्ट थी सघे थो, बिल्कुलु मैथमेटिशियन साइंटिस्ट थी सघनि था, केमिस्ट्री वारा बि साइंसदान थी सघनि था। त हू पंहिंजो जेको गोल आहे, विज़न आहे, उहो वॾो रखनि। लेक्चरर या जेका टीचिंग आहे यूनिवर्सिटी सतह ते उहा बि तमामु बहितरीनु आहे, ईअं नथा चऊं त उहो ख़राबु आहे, उहा तमामु बहितरीनु आहे, पर मेजॉरिटी उन फील्ड में न वञनि। सही, माना होॾे बि हुननि खे ॾिसणु घुरिजे। त एटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट आहे, उते तमामु सुठो परफॉर्म करे सघनि था नौजवान, उन्हनि में होॾे वञणु घुरिजे। ऐं पाकिस्तान एटॉमिक एनर्जी कमीशन त सुठियूं स्कॉलरशिप प्रोवाइड कंदी आहे, नौजवाननि खे होॾे जेको आहे अप्लाई करणु घुरिजे। उते बि इहे 4 सब्जेक्ट तमामु इम्पॉर्टेंट, फिज़िक्स केमिस्ट्री मैथ ऐं इंग्लिश। त उन्हनि जी बि जेके टेस्ट वग़ैरह थींदी आहे त उन में बि 4 शयूं ईंदियूं आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उहे 4 साल फ्री ऑफ कास्ट पढ़ाइनि था, त नौजवाननि खे अप्लाई करणु घुरिजे। ऐं खोड़ सारियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हाणे इंटरनेट जे हिन दौर में दुनिया ग्लोबल विलेज थी चुकी आहे, त असां वटि अपॉर्चुनिटीज़ एतिरियूं आहिनि ऐं फिंगर टिप्स ते शयूं शेयर थियनि थियूं। हिकिड़ा मिंट का बि इंफॉर्मेशन आहे त मिंटनि ताईं तव्हां ताईं पहुची थी वञे। असांजे दौर में अञा एतिरी फास्ट कम्युनिकेशन न हुई। हाणे वारो दौरु सहूलियत वारो दौरु आहे, नौजवाननि खे फ़ाइदो वठणु घुरिजे।
नॉलेज उन्हनि जे पॉकेट में आहे, इंटरनेट ऐं मोबाइल जी सहूलियत में, उन्हनि मां उन्हनि खे पॉज़िटिव फ़ाइदो वठणु घुरिजे। सर ही असां त ख़ुदि हिकिड़े हाई स्कूल न लेवल ते असां टीचिंग कयूं पिया, पर सर हिकिड़ी शइ आहे जंहिंजे करे इहे मसइला मथे बि अचनि था त असां वटि कैरियर काउंसलिंग न आहे, नई असांखे के वधीक रस्ता ॿुधाया वञनि था। पोइ इन जे लाइ असां तव्हांखे बि गुज़ारिश कंदासीं त तव्हां हाई स्कूल लेवल ते ऐं कॉलेज लेवल ते तव्हां अचो ऐं तव्हां उन्हनि खे इहे अपॉर्चुनिटी इहे स्कोप्स ॿुधाईंदव त डेफिनेटली उहो उन डायरेक्शन में अची वेंदा। ऐं इहा ज़रूरु असां तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त तव्हां इन लेवल ते बि थोरो शयुनि खे वठो, छाजे करे त वॾो फुक़दान आहे कैरियर काउंसलिंग जो। हाणे तव्हां वेठे वेठे इलाही शयूं ॿुधाए विया हो जेके हिकु फिज़िक्स वारो करे सघे थो। यकीन कयो मूंखां कुझु ॾींहं पहिरियां कुझु स्टूडेंट्स आया पुछनि पिया त अगरि असां बायोलॉजी डिपार्टमेंट में वञूं था या बॉटनी या ज़ूलॉजी में त छा, मां चयो डॉक्टर त थी कोन थो सघिजे, तव्हां लेक्चरर थींदव। यकीन कयो मां हुनखे मतिलबु अणॼाणे में महदूद दाइरो ॾिनो त इहो ई हिकिड़ो वॾो माना हिकिड़ो गैप आहे असां हर फील्ड वसी आहे, हर फील्ड वसी आहे, हर फील्ड जेको आहे इवन तव्हां मास्टर सिंधी में कयो सही त छा सिर्फ़ु तव्हां लेक्चरर थींदव? खोड़ सारा ऑप्शन्स आहिनि तव्हां वटि, खोड़ सारा इदारा आहिनि जेके लैंग्वेज अथॉरिटीज़ आहिनि, उहे तव्हां वटि जॉब्स तव्हां वटि पयूं आहिनि, ट्रांसलेटर तव्हां थी सघो था सुठा, खोड़ सारियूं जॉब्स आहिनि। त मेन शइ आहे त उनजी तव्हां वारी ॻाल्हि त कैरियर काउंसलिंग, जेके ॿारहाड़ी जा ॿार आहिनि उन्हनि खे उहो माना अञा गाइडेंस न आहे प्रॉपर, ऐं वॾो फुक़दान असां वटि गाइडेंस जो आहे, प्रॉपर गाइडेंस न आहे, अवेयरनेस न आहे। पर पोइ बि हिन कुझु टेक्नोलॉजी दौर में कुझु अवेयरनेस अची चुकी आहे, कुझु अवेयरनेस अची चुकी आहे, पर अञा महिनत जी ज़रूरत आहे। ऐं असांखे ख़ुशी थींदी त असां बैक टू द सोसाइटी वर्क कयूं ऐं पंहिंजे मदेजी शहर या भरपासे जे इलाइक़नि में कुझु लेक्चर्स डिलीवर कयूं, नौजवाननि खे मोटिवेट कयूं। सर हिकु इंजीनियर जॾहिं हितां पास आउट करे वञे थो, ग्रेजुएट थी वञे थो, त हू जॉब कीअं हासिलु करे ऐं हू कहिड़े रोड मैप मां गुज़रे त हू सुठी जॉब हासिलु करे सघे थो? असां पंहिंजे स्टूडेंट्स खे माशाल्लाह 4 सालनि में एतिरो तयारु कयूं था, जीअं 4 सालनि में रुगो पढ़ाई बि न आहे, हिते मुख़्तलिफ़ ॿिया बि सेशन्स बि थींदा आहिनि, वर्कशॉप्स थींदा आहिनि, सेमिनार थींदा आहिनि, कैरियर काउंसलिंग थींदी आहे स्टूडेंट्स जी, जंहिंमें हुननि खे तक़रीबन ख़बर हूंदी आहे त असांखे हितां पास आउट खां पोइ छा करिणो आहे। पहिरियां अञा छोकिरा मुंझल हूंदा हुया, पर हाणे अल्हम्दुलिल्लाह नौजवाननि खे ख़बर आहे त मूंखे मास्टर्स करणी आहे या मूंखे जॉब करणी आहे। छो त पास आउट करण खां पोइ 2 ऑप्शन आहिनि तव्हां वटि, या पंहिंजी स्टडी खे कंटिन्यू कयो या जेको आहे फील्ड में वञी पंहिंजी जॉब कयो। मां हमेशह उन्हनि खे प्रायोरिटी ॾींदो आहियां त बाबा फील्ड में वञो, सिखो कुझु, पोइ तव्हां डिसाइड कयो त तव्हांखे मास्टर्स जी नीड आहे या न, छो त बैचलर इज़ इनफ फॉर फील्ड वर्क। त उनखां पोइ जेको आहे फील्ड में वञनि, पंहिंजे पाण खे एक्सप्लोर कनि। उन में जेको पहिरियों वॾो किरदारु आहे उहो आहे CV जो। सही, जेको नौजवान ग्रेजुएट थिए थो, चाहे इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मां हुजे, चाहे जनरल सेक्टर मां हुजे, किथां बि हुजे, CV जेका आहे उहा सुठी टाइट कनि, मैटर करे, CV मैटर करे थी। CV राइटिंग उहो सिखनि त सुठी CV कीअं लिखबी, ऐं उहा छो त उहो तव्हांजो आईनो आहे CV। सही, जॾहिं बि तव्हां कंहिं कंपनी ने ईमेल कयो था त हू कंपनी वारो तव्हांखे नथो ॾिसे, सही, तव्हांजी CV खे ॾिसे थो। CV मां हुनखे आइडिया थी वेंदो ऐं हुनखां स्क्रीनिंग कंदो। कुझु ॾींहं पहिरियां असां वटि अपॉर्चुनिटी आई, कंहिं फर्म मूंसां कॉन्टेक्ट कयो त असांखे इंजीनियर्स जी ज़रूरत आहे, मां 10-12 CV उन्हनि खे ॾिनियूं। 10-12 CV जॾहिं मां उन्हनि खे ॾिनियूं त स्टार्टिंग करे उन 2 CV रखियूं पाण वटि, चई साईं हिन ॿियनि खे इंटरव्यू कॉल मोकिलियो, बाक़ी 8 असांजे कम जा न आहिनि। त इट मीन्स त CV वॾो किरदारु अदा करे थी। जेका तव्हां CV प्रिपेयर कयो था उहा तव्हांजी स्क्रीनिंग में वॾो किरदारु अदा करे। देन नेक्स्ट स्टेप इज़ यूअर इंटरव्यू। त पहिरीं अपीयरेंस असांजी CV आहे। त नौजवाननि खे CV राइटिंग स्किल्स सिखणु घुरजनि, CV पंहिंजी तमामु सुठी ठाहिनि। सही, CV में खोड़ सारियूं मां मिस्टेक्स ॾिठियूं, जेके उन CV रिजेक्ट कयूं, उन में खोड़ सारी में मां मिस्टेक ॾिठी। सही सही, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो इंजीनियरिंग जी CV आहे, त हुन में लिखियो ई हुन पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जो हुन नंबर ई न लिखियो आहे। सही सही, त मीन्स ही स्टिल अनअवेयर अबाउट द पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल, या हुनखे हुन नंबर ई न आहे। सही त हुनजे लाइ फर्म्स जे लाइ उहो हुनजे कम जो ई न आहे। सही, त नौजवान जेके पंहिंजी CV ठाहिनि उहा सुठे नमूने था ठाहिनि ऐं पाण ठाहिनि। सही, पाण ठाहिनि पंहिंजी CV, जेके शयूं आहिनि उहे सुठे नमूने सां हुन में लिखनि। फॉर एग्ज़ाम्पल को लिखे थो इंटरमीडिएट या मैट्रिक, उन कॾहिं पास आउट कई आहे, केतिरो ग्रेड कयो आहे, इहो बि लिखो। सही सही, माना इन्हनि शयुनि में बि नौजवान मिस्टेक कंदा, किथे स्पेलिंग जूं इलाही मिस्टेक्स हूंदियूं CV में, त नौजवान इन्हनि शयुनि खे ओवरलुक था कनि। पर इहे शयूं वॾो किरदारु अदा कनि थियूं तव्हांजी जॉब वठण में। त जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि या नंढा फर्म्स बि आहिनि न, CV ॾिसी क्वालिटी मयार ॾिसंदा त हीउ छोकिरो पंहिंजी CV राइटिंग में ई सीरियस न आहे, त हीउ जॉब में छा सीरियस हूंदो। देन तव्हांजो इंटरव्यू आहे, ऐं इंटरव्यू में तव्हांजो बिहेवियर, टॉकिंग स्टाइल, तव्हांजी इंग्लिश, इहे सभु शयूं वरी किरदारु अदा कनि थियूं त तव्हां हुननि सां कीअं था बिहेव कयो, कीअं था टॉक कयो, तव्हांजो एटीट्यूड छा आहे, तव्हांजा अटायर्स छा आहिनि। माना तव्हां इंटरव्यू में जॾहिं अपीयर थियो ऐं तव्हां मिसाल तौरु चपल पाए वियो इंटरव्यू में, ऐं हिते असां खोड़ सारा स्टूडेंट्स खे मोटिवेट करण जे लाइ या तयारु करण जे लाइ असां मॉक इंटरव्यू बि कंडक्ट कराईंदा आहियूं। हर साल असां हिते स्टूडेंट्स खे मॉक इंटरव्यूज़ कराईंदा आहियूं।
त इंटरव्यू में अपीयर कीअं थिए ऐं उन कॾहिं कॾहिं कुझु अहिड़ा स्टूडेंट हूंदा आहिनि जेके सीरियस न हूंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ट्राउज़र पाए बि अची विया या जेको आहे चपल पाए अची विया त असां उन वक़्तु ई उनखे रिजेक्ट कंदा आहियूं सही त बाबा तव्हां वञो प्रॉपर अटायर करे अचो पोइ तव्हां इंटरव्यू में अपीयर थियो माना दिस ड्रेस इज़ नॉट फिट फॉर इंटरव्यू त ज़बरदस्त अटायर बि मैटर करे थो इहे वरी इंटरव्यू जा प्रोटोकॉल्स सही, आहिनि इन्हनि ते पूरा सेशन थी सघनि था CV राइटिंग ते सेशन थी सघे थो ऐं इंटरव्यू में कीअं अपीयर थिए इन ते पूरो सेशन थी सघे थो त नौजवाननि खे इन जेके फ्रेश ग्रेजुएट थियनि था उनखे इन ॿिनि पासनि ते गौर करणु घुरिजे ॿियो त जेके मतिलबु अपॉर्चुनिटीज़ अचनि थियूं अॼुकल्ह नौजवान इहो सम्झनि था त जॉब मिलंदी त कंहिंजे केयर ऑफ ईअं न आहे माना हू चवंदा त साईं जॉब मिलंदी या सिफारिश ते या केयर ऑफ ईअं न आहे तव्हां फर्म्स जेके वॾा वॾा फर्म्स आहिनि उन्हनि ॾे ईमेल कयो ऐं ईमेल बि छा कंदा मुख़्तलिफ़ तव्हां जॾहिं ॾिसंदव ईमेल वॾी कंपनी में वेंदी सब्जेक्ट न हूंदो नो सब्जेक्ट ईमेल रिसीव्ड सही सही सब्जेक्ट त लिखो सही व्हाट ज़बरदस्त फॉर यू अप्लाई सही आई अप्लाई फॉर एग्जाम्पल हुन में लिखियलु हुजे अप्लाई फॉर सिविल इंजीनियर अप्लाई फॉर द पोस्ट ऑफ डिज़ाइन इंजीनियर अप्लाई फॉर द पोस्ट ऑफ साइट इंजीनियर सही उन में मैटर कुझु बि न आहे लिखियलु CV अटैच थियल आहे माना इहो सीरियस एटीट्यूड न आहे कैंडिडेट जो त नौजवाननि खे इहे सलाह आहे त बाबा जॾहिं बि तव्हां CV मोकिलियो था कंपनी खे त कंपनी खे त खोड़ सारियूं CV मिलनि थियूं ऑलरेडी पयूं आहिनि पर हुन खे कैची पॉइंट कहिड़ी आहे सही तव्हांखे छो सिलेक्ट करे हा तव्हांखे छो सिलेक्ट करे या हुन मिसाल तौरु मूं वटि 10 ईमेल आयूं मां तव्हांजी ईमेल नो सब्जेक्ट हूंदी त मां खोलींदुमि ई न माना इहा इंपॉर्टेंट ई न आहे सब्जेक्ट त लिखियलु हुजे हुन में त हा त इहे जेके नौजवाननि खे घटि में घटि CV सुठी उनखां पोइ अप्लाई कीअं कजे इहे तरीक़ा अख़बारूं ॾिसनि उन में कटिंग्स या अगरि अख़बार नथा वठनि त paperpk.com ते ॾिसनि जेके जॉब्स अचंदियूं अप्लाई कनि ऐं जॾहिं असां अप्लाई कंदा आहियूं सम हाउ छा थींदो आहे यूनिवर्सिटी जेके कंपनीज़ हूंदियूं आहिनि इंटरव्यू थोरो लेट शेड्यूल कंदियूं आहिनि CV कलेक्ट कंदियूं आहिनि वरी महीने खां पोइ इंटरव्यू कंडक्ट कंदियूं आहिनि वरी उनखां पोइ वरी जॉब ऑफर कंदियूं आहिनि त इन मरहले में कॾहिं कॾहिं 6 महीना बि लॻी वेंदा आहिनि कॾहिं 3 महीना बि लॻी वेंदा आहिनि त नौजवाननि खे थोरो पेशन बि रखणु घुरिजे जेको असां वटि न तव्हांजी सोसाइटी में तमामु घटि थी वियो आहे सब्र उन्हनि में न आहे उहो चवनि था बसि अॼु CV मोकिलियूं सुभाणे ऑफर ऑर्डर अचे ईअं पॉसिबल ई न आहे त हिकिड़ो प्रॉपर सिस्टम आहे प्रॉपर प्रोटोकॉल आहे इहे नौजवाननि खे माना सलाहूं आहिनि त CV सुठी राइट कयो अप टू डेट रहो पंहिंजी फील्ड में छा पियो थिए छा न पियो थिए ऐं पंहिंजा स्किल्स जेको आहे इम्प्रूव कयो नॉलेज सां गॾोगॾु पंहिंजा स्किल्स ते महिनत कयो फॉर एग्ज़ाम्पल जीअं इंजीनियरिंग जी डिग्री आहे त इंजीनियरिंग जी डिग्री थ्योरिटिकल नॉलेज उन्हनि हासिलु कई प्रैक्टिकली नॉलेज हासिलु कनि पार्ट टाइम वञी कंहिं कंपनी सां कुझु न कुझु सिखनि टाइम उन्हनि वटि इनफ आहे उनखां पोइ जेके एडवांस सॉफ्टवेयर आहिनि उहे सिखनि ताकी सुभाणे इंटरव्यू में उहो ॿुधाए सघनि त साईं मूंखे हिन सॉफ्टवेयर जो मां एक्सपर्ट आहियां ज़बरदस्त त जॾहिं बि हाणे मूं रिसेंटली कुझु इंटरव्यू असां कंडक्ट कयासीं त उते एक्सपर्ट हिकिड़ो हुयो त उहो चए पियो त असांजा सिंधी एतिरा पोइ हिते छो आहिनि सही तंहिं तव्हां पंजाबियुनि खां इंटरव्यू कयो तव्हां ॿियनि खां इंटरव्यू कयो KPK वारनि खां इंटरव्यू कयो उहो शागिर्द उहो तमामु माना आउटस्टैंडिंग आहिनि असांजो नौजवान पुछोसि त बाबा ऑटोकेड ईंदो आहे तव्हांखे सॉफ्टवेयर न साईं सही MS ऑफिस बाबा ईंदगी जी साईं हलाए वेंदो आहियां माना ई व्हाट डज़ इट मीन सही यू आर अ ग्रेजुएट यू आर अ प्रोफेशनल ग्रेजुएट यू शुड हैव अ कमांड ऑन दैट पर्टिकुलर सॉफ्टवेयर MS ऑफिस त माना रूटीन वर्क आहे अगरि तव्हांखे एक्सेल न हलाइण आई तव्हांखे ग्राफ्स ठाहिण न आया त माना तव्हांखे कम जा ई न आहियो हुन कंपनी जे लाइ हू कंपनी अगरि तव्हांखे 30,000 या 50,000 ॾिए थी त हू तव्हां मां अर्निंग कंदी न तव्हांखे पढ़ाईंदी थोरी सही त हिननि जो मक़सदु नौजवाननि जो इहो हूंदो आहे असांखे सैलरी बि हैंडसम मिले ऐं असांखे सेखारनि बि ऐं फर्म्स ईअं न कंदा ऐं असांजी हिन सोसाइटी में स्पून फीडिंग न आहे इहो नौजवान खे सिखणु घुरिजे त स्पून फीडिंग न थींदी किथे बि सिखणो असांखे पवंदो माना प्यासे ॾे समुंड कॾहिं न वेंदो या प्यासे ॾे दरिया कॾहिं बि न वेंदो प्यासे खे पाण दरिया ते वञिणो पवंदो त नौजवाननि खे पाण सिखणु घुरिजे पाण अॻिते अचणु घुरिजे मां हिन ऑफिस में वेठो आहियां अगरि कंहिंखे बि को कमु हूंदो त मां हुन ॾे न वेंदुमि हो मूं ॾे ईंदो त नौजवाननि खे सिखणु घुरिजे सुठनि उस्तादनि सां हू वेझड़ाई रखनि ऐं उन्हनि मां सिखनि उन्हनि मां स्किल सिखनि उनखां पोइ जेके पंहिंजा मिट माइट आहिनि अगरि उन्हनि में को सुठो इंजीनियर आहे या प्रोफेशनल सुठी कैरियर ते आहे उन्हनि सां कचहरी कनि उन्हनि खां मोटिवेशन हासिलु कनि त हे हिन मक़ाम ते कीअं पहुतो आहे या उनखां फील्ड जे बारे में पुछनि त साईं फील्ड में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि त असां उहे हाणे खां इम्प्रूव कयूं त माना वाट इज़ मार्केट नीड असां वटि पेरेंट्स ईंदा आहिनि शुरू में या खोड़ सारा दोस्त सलाह वठंदा आहिनि साईं कहिड़ी टेक्नोलॉजी भली आहे सही मां चवंदा साईं सभु टेक्नोलॉजी भलियूं आहिनि अगरि के टेक्नोलॉजी ख़राबु हुजे त यूनिवर्सिटी बंदि करे छॾे डिपार्टमेंट टेक्नोलॉजी सभु भलियूं आहिनि हाणे आहे ॻाल्हि स्कोप जी स्कोप इज़ डिसाइडेड बाय द मार्केट में नीड कंहिंजी आहे सही फॉर एग्जाम्पल हिन साल या हर साल तक़रीबन सिविल फर्स्ट चॉइस वेंदी आहे हिन साल सेकेंड चॉइस सॉफ्टवेयर इंजीनियरिंग वई आहे असांजी इंजीनियरिंग में त सेकेंड चॉइस सॉफ्टवेयर इंजीनियरिंग इन करे वई आहे छो त मार्केट जी नीड आहे पहिरियां सॉफ्टवेयर में माण्हू आख़िरी चॉइस हूंदी
सही जॾहिं नओं नओं असां हिते सॉफ्टवेयर डिपार्टमेंट खोलियोसीं त असां वटि लास्ट चॉइस हूंदी सॉफ्टवेयर ऐं हिन दफ़े असांजूं 40 सीट्स आहिनि 40 बि फिल आहिनि उनखां अलावा एडिशनल वेटिंग में आहिनि त मीन्स मार्केट हैज़ टू डिसाइड त कहिड़ी फील्ड जी अहमियत आहे जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं 2004 में तंहिं वक़्तु सिविल जो स्कोप घटि हुयो पोइ वरी जनरल मुशरफ जो जेको ज़मानो आयो पोइ वाटर मैनेजमेंट डिपार्टमेंट खुलियो त उन में वरी जेके पुराणा सभु सिविल इंजीनियर हुआ उन्हनि खे जेको आहे जॉब्स मिली वियूं त मार्केट जेको आहे उहो टाइम टू टाइम चेंज थींदो आहे ऐं नौजवान जॾहिं एडमिशन वठनि था फॉर एग्ज़ाम्पल हू 2023 में एडमिशन वठनि था दे हैव टू प्रीडिक्ट देयर फ्यूचर आफ्टर 4 ईयर वो ईअं न ॾिसनि त हिन वक़्तु मार्केट नीड छा आहे ज़बरदस्त बिकॉज दे हैव टू पास आउट आफ्टर 4 ईयर आफ्टर 4 ईयर व्हाट इज़ द नीड ऑफ द मार्केट त माना अगरि 2023 में हो हिते इन थिया आहिनि त 2027 ऐं 28 में मार्केट जी डिमांड छा हूंदी उहो सिलेक्ट कनि त इहा उन्हनि खे वीहनि रखणु घुरिजे ऐं डिपार्टमेंट सभु भला आहिनि हाणे ॿार जी स्किल्स ते ॿार जी होशियारप ते ॿार जी नॉलेज ते डिपेंड थो करे त उहो कीअं थो अक्वायर करे फॉर एग्ज़ाम्पल जेके जेके डिपार्टमेंट आहिनि इवन हाणे जीअं माइनिंग हूंदो आहे मेटलर्जी हूंदो आहे या असां वटि पेट्रोलियम आहे इन में घटि छोकिरा वेंदा आहिनि पर इन्हनि जो बि स्कोप आहे हलो ठीकु आहे पाकिस्तान में मार्केट न आहे पर इंटरनेशनल मार्केट त आहे न आहे बिल्कुलु इंटरनेशनल मार्केट में तव्हां वञो उते जेको छो त हाणे दुनिया ग्लोबल विलेज आहे तव्हां दुबई में कमायो ओमान में वञो ॿियनि कंट्रीज़ में वञो ऐं तव्हां वटि पैसो आहे त तव्हां 6 महीने पाकिस्तान अची वञी सघो था ऐं तव्हां पाकिस्तान में रही मां चवां थो त पाकिस्तान में रही तव्हां हिकिड़ी फैमिली पाले सघो था पर फॉरेन में रही तव्हां 5 फैमिलियूं पाले सघो था एतिरी फॉरेन जेको आहे अर्निंग थिए थी सुठी सही सर तव्हांजे इंजीनियरिंग जो जेको सफ़रु आहे मतिलबु इन में कहिड़ो यादगार वाक़ियो जेको तव्हां अॼु बि विसारे न सघो यादगार वाक़िया त खोड़नि ऐं कुझु ख़ुशीअ जा हूंदा आहिनि कुझु ग़म जा हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ यादगार वाक़िया हूंदा आहिनि हिकिड़ो यादगार वाक़ियो आहे त जॾहिं मुंहिंजी पहिरीं जॉब थी हुई त पोइ मूंखे जॾहिं सेकेंड जॉब मिली त मां पहिरीं जॉब तां रिज़ाइन न कई मां जेको आहे प्रोजेक्ट मैनेजर सां मां हिकिड़ो कूड़ ॻाल्हायो इहो मूंखे यादि हूंदो आहे लाइफ कैरियर में कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायो हुन वक़्तु हिकिड़ो दफ़ो कूड़ ॻाल्हायो हुनखे मां चयो त साईं मुंहिंजी डेथ थी वई आहे मां ॻोठ थो वञा मूंखे हफ़्तो मोकल खपे हुन चयो ठीकु आहे बेटा तव्हां वञो मां ॿी कंपनी वञी जॉइन कई मां चयमि हुते वञी ॾिसां मज़ो अचे थो त पोइ पहिरीं रिज़ाइन कयां सेफ साइड त पोइ मां रिज़ाइन कयां हेॾां ईअं न त मूंखां हीअ बि हली वञे उहा बि जेको आहे वणे न पोइ जेको आहे हफ़्ते खां पोइ जॾहिं मां वियुमि पंहिंजा सामान वग़ैरह खयुमि हुतां जेका मुंहिंजी अकोमोडेशन हुई ऐं प्रोजेक्ट मैनेजर सां मिलियमि ऐं मां हुनखे चयुमि मां साईं जेको आहे मूंखे सेकेंड जॉब मिली वई आहे मां हितां रिज़ाइन थो कयां उन्होंने मुझे जो बेटा मैं पहले ही समझ गया था जब तुमने कॉल करके कहा कि मैं 1 हफ़्ते के लिए गांव जा रहा हूँ तो मैं पहले ही समझ गया था कि तुम्हें कोई और जगह जॉब मिल गई है इहो हिकिड़ो वाक़ियो हुयो उन वक़्तु मूंखे शर्मसार बि थिए पई त साईं सां कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे हा पर इहो हुयो त मूंखे वरी सेफ साइड बि रहणो हुयो पर उनखां पोइ लाइफ में जॾहिं बि जॉब चेंज कई त कंहिं बि पंहिंजे बॉस सां कूड़ न ॻाल्हायो भले पोइ लॉस आयो लास्ट जॉब मूं छॾी हुई हिकिड़ी जॾहिं नेशनल एनवायरमेंटल कंसल्टेंट खां पोइ मां सिंध बिल्डिंग में वञा पियो त जॾहिं मां रिज़ाइन कई त मां हुनखे क्लियर ऑर्डर ॾेखारियो त मां साईं हेॾे जॉब कयां थो मां जॉब मूंखे जॉइन करिणो आहे ऐं मूंखे तव्हां जॉइनिंग हा मां हुननि खे ऑर्डर ॾेखारियो त मां हाणे छो त मां लाइफ में सिखियो माना हिकिड़ो कूड़ जेको आहे उनखां पोइ पशेमांदगी थी थिए त पोइ जेको आहे साईं वारनि जेको आहे मूंखे रिलीव कयो उनखां पोइ असां वटि प्राइवेट जेको आहे कंपनीज़ में इहो हूंदो आहे या गवर्नमेंट में बि इहो हूंदो आहे त जॾहिं बि तव्हां जॉब तव्हां रिज़ाइन कयो त 1 मंथ नोटिस ॾियो त मां साईं खे चयो त साईं हाणे अगरि तव्हां फेवर ॾियो त मां बैक डेट में एप्लीकेशन ॾियां न त करंट डेट में मां एप्लीकेशन ॾियां थो मां करंट डेट में हुनखे एप्लीकेशन ॾिनी साईं खे ऐं मूंखे तक़रीबन 32,000 जो लॉस पियो हुन वक़्तु हा छो त 1 मंथ हुननि सैलरी मुंहिंजी डिडक्ट कई त मां चयुमि ठीकु आहे फाइनेंशियल लॉस इज़ ओके बट करेक्टर लॉस जेको आहे न इहो लाइफ लाइन तव्हांखे जेको आहे पर पशेमांदगी थींदी त यार मां पोइ उन्हनि सां जॾहिं तव्हां कूड़ ॻाल्हायो था न पोइ तव्हांजा रिलेशन उन्हनि सां टुटी था वञनि ख़तमु हाणे जीअं फॉर एग्ज़ाम्पल जीअं प्रोजेक्ट मैनेजर सां मां पहिरीं जॉब में कूड़ ॻाल्हायो त उन सां मुंहिंजो रिलेशन अञा ताईं न आहे पर ॿियूं जेके बि मूं जॉब्स छॾियूं आहिनि उन्हनि सभिनी सां मुंहिंजो अञा ताईं कॉन्टेक्ट आहे अञा स्टिल उन्हनि सां कान छो त माना सुठे तरीक़े सां उन्हनि सां रहियासीं सुठे तरीक़े सां मोकिलाए निकितासीं त हुननि वटि इहो मैटर भले फाइनेंशियल तव्हांखे लॉस अचे लाइफ में मुंहिंजो मैसेज बि इहो ई हूंदो नौजवान खे त फाइनेंशियल लॉस अगरि किथे अचे थो तव्हांखे त कोई इशू न आहे करेक्टर लॉस न अचे माना इहो इन जे लॉस जो हमेशह ख़्यालु रखो त तव्हांजो करेक्टर जेको आहे या उन ॿिए जी नज़र में ख़राबु न थिए त तव्हां कूड़ा न थियो तव्हां जेको आहे इहे शयूं ठीकु आहे ग़लतियूं थींदियूं आहिनि इंसान खां पर उन्हनि ग़लती खे जेको आहे रिपीट न करे माण्हू ऐं पंहिंजी इस्लाह करे जीअं मां हिकिड़ो उन वक़्तु ॿुधायुमि त पहिरीं जॉब में मां हिकिड़ी शइ कई पर मूंखे रियलाइज़ थियो त इहा शइ सही न आहे प्रोफेशनलिज़म न आहे इहो त उन शइ खे मां इम्प्रूव कयो ठीकु आहे उनखां पोइ वरी कॾहिं बि मां अहिड़े क़िस्म जी कंहिंसां बि कूड़ न ॻाल्हायो न ई वरी कंहिं बि बॉस सां का ग़लति बयानी कई अॼु ॾींहं ताईं अलहमदिल्ला हिते बि कॾहिं बि काॾे बि वेंदा आहियूं त पंहिंजे बॉसिस खे इन्फॉर्म कंदा आहियूं त साईं अॼु मां हेॾे थो वञा अॼु मां हेॾे माना अगरि मिसाल तौरु आउट स्टेशन वेंदा आहियूं त इंफॉर्मेशन हूंदी आहे
सही। या अगरि किथे का ड्यूटी लीव बि वठूं था त उहो बि प्रॉपर असां अप्रूवल वठंदा आहियूं। त नौजवाननि खे जेको आहे पंहिंजे करेक्टर जो जेको आहे ख़्यालु रखणु घुरिजे, उहो कॾहिं बि ख़राबु न थिए। सही। साईं जन सां असांजी मुलाक़ात आहे आई थिंक सेकंड टाइम, पर साईं जी जेका पर्सनैलिटी आहे ऐं जीअं साईं हाणे ॿुधायो वियो असांखे त कैरेक्टर बिल्डिंग इज़ एवरीथिंग, मतिलबु हुन ते नो कम्प्रोमाइज़ आहे। त साईं खां इन ई तसलसल में हिकिड़ो सुवालु सर तव्हां कंदा, तव्हांजी कैरेक्टर बिल्डिंग जे पोयों कहिड़ी पर्सनैलिटी जो हथ आहे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो तरबियत जो ई नतीजो हूंदो आहे, त तव्हां इन जो क्रेडिट कंहिंखे ॾींदव या कीअं डेवलप कई कैरेक्टर बिल्डिंग ख़ासि करे तव्हां? सर करेक्टर जेका बिल्डिंग आहे उहा तव्हांजे उन में तव्हांजी जेको आहे, जेको तव्हां इल्मु पढ़ो था बुक्स, उनजो वॾो किरदारु आहे। अच्छा सर। जेको तव्हां बुक्स पढ़ो था न, उहो तव्हांजो, छो त माइंड असांजो पहिरियां फ्रेश हूंदो आहे। ईअं ई आहे। माइंड असांजो गोरो कागज़ आहे, जेको पढ़ंदासीं उहो असांजी शख़्सियत ते असरु थींदो। जीअं ॿ शयूं आहिनि जेके तव्हांजे माना शख़्सियत ते असरु कनि थियूं, हिकिड़ो तव्हांजा दोस्त, ॿियो तव्हांजा बुक्स। जेके तव्हां बुक्स सुठो पढ़ो था, माना बुक्स बि असां चवंदा आहियूं त हीअ असांजा दोस्त आहिनि। सही। ऐं उनजी सिलेक्शन में बि एहतियात कयूं। हा सही। माना सिलेक्शन जेका असांजी बुक्स, फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हां दीनी बुक्स पढ़ंदव, सही, तव्हांजी डिस्कशन में हमेशह माना इहा इस्लामिक शइ डिस्कशन हूंदी। ईअं ई आहे। माना तव्हांजी डिस्कशन मां इहा ख़बर पवंदी त माना साईं जेको आहे रिलीजियस आहे। रिलीजियस आहे। सही। अगरि तव्हां पॉलिटिकल बुक्स पढ़ंदव, तव्हांजी डिस्कशन मां उहा ख़बर पवंदी, तव्हांजे करेक्टर मां ख़बर पवंदी, तव्हांजे टॉकिट मां ख़बर पवंदी। साइंस जा बुक्स पढ़ंदव, सही, तव्हां हमेशह लॉजिकल ॻाल्हियूं कंदव। सही। माना अहिड़े तरीक़े ऐं बुक्स जी जेका सिलेक्शन आहे उहा तव्हां सुठी कयो। सही। इवन जेके तव्हांजा सीनियर्स आहिनि उनखां रिकमेंडेशन वठो त साईं मूंखे कहिड़ा बुक्स पढ़णु घुरिजनि। ज़बरदस्त। त इन में मुंहिंजी शख़्सियत बिल्टअप में रसूल बख्श पलीअ साहिब जो वॾो किरदारु आहे। साईं जन सां असांजी सुठियूं कचहरियूं हुयूं, पलीअ साहिब सां साईं जॾहिं ज़िंदा हुयो, ऐं मोटिवेशन हुई असांजे लाइ। जॾहिं असां पलीअ साहिब सां मिलंदा हुआसीं त पलीअ साहिबु पंहिंजी चिट ते ईअं लिखी 4-5 शयूं असांखे पकड़ाईंदो हुयो। मूंखे चवंदो बेटा ही मेडिसन अथई नेक्स्ट विज़िट ताईं। त असां जॾहिं खोलींदा हुआसीं त उन में किताबनि जा नाला लिखियलु हूंदा। वाह वाह सर। उन में किताब जा नाला हूंदा त इहा असांजी मेडिसन आहे, त नेक्स्ट टाइम असां अचूं त वरी इहे पढ़ी अचूं। वाह। त इहे माना असांजे शख़्सियत में साईं जन जो वॾो किरदारु आहे। उनखां पोइ पेरेंट्स जो वॾो किरदारु आहे। पेरेंट्स असांखे माना जेका तरबियत कई त माना हक़ हलाल जी रोज़ी खाइणी आहे, ऐं इहा माना असां सिखियोसीं। त छो त असां मुख़्तलिफ़ फर्म्स में रहियासीं या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रहियासीं, त जिते असां सम्झोसीं त हीअ मतिलबु ग़लति आहे कमु, त उहो असां उन शइ खां या पासो कयोसीं या उहो फर्म ई छॾे ॾिनोसीं। त अहिड़े तरीक़े सां, छो त वालदेन असांखे महिनत करे हक़ हलाल मां असांजो पेट पालियो आहे। हिकिड़ो दुकानदार थी करे असांखे हिन मक़ाम ताईं पहुचाइणु बाबा साईं जो वॾो किरदारु आहे। पेरेंट्स जो वॾो किरदारु आहे, मदर जो वॾो किरदारु आहे। इन्हनि सभिनी माना पहलू खे ॾिसी करे करेक्टर बिल्डिंग में जेको आहे बुक्स जो वॾो किरदारु आहे। हिकिड़ो ई बुक तव्हांजी माना लाइफ चेंज करे सघे थो। हिकिड़ो बुक अगरि येस इट इज़ ट्रू। मुंहिंजो हिकिड़ो बुक आहे, मूं वटि पियो आहे, अक़वाले ज़रीन हुन जो नालो आहे। उहो मूं बुक पढ़ियो, उनखां पोइ मूं में काफ़ी चेंजिंग आई। उन में मतिलबु मुख़्तलिफ़ जेके बि सियासतदान, साइंसदान या जेके वॾा वॾा माण्हू आहिनि उन्हनि जी बायोग्राफी प्लस में उन्हनि जी जेका आहे उन्हनि जो अक़वाल, उहो मूं पढ़ियो त उनखां पोइ मुंहिंजी माइंड माना काफ़ी चेंज थियो। अहिड़े ई तरीक़े सां त जेके वॾा माण्हू आहिनि, जेके वॾा फिलोसोफर आहिनि, उन्हनि जी बायोग्राफी पढ़ो। उन्हनि जी बायोग्राफी पढ़ो, उहे बि उन्हनि मुश्किलातुनि खां वधिया आहिनि। बिल्कुलु। उन्हनि जी बायोग्राफी पढ़ो, उन्हनि जो अक़वाल पढ़ो, तव्हांजी पाण ई लाइफ चेंज थींदी वेंदी। त ॿियो कुझु बि तव्हां न कयो, जस्ट सुठा बुक्स खणी उहे पढ़ो, तव्हांजी जेको आहे नौजवाननि जी लाइफ पाण ई चेंज थींदी वेंदी। पाण ई उन्हनि खे शऊर ईंदो, शौक़ु ईंदो। ॿियो जॾहिं न्यूज़पेपर पढ़ो था, न्यूज़पेपर पढ़ण जो 2 तरीक़ा आहिनि। हिकु माण्हू हेडिंग पढ़ंदो आहे या कोशिशि कंदो आहे पंहिंजे शहर सां रिलेटेड ख़बरूं पढ़ां, बसि रखी छॾियां। त नौजवाननि खे इन्हनि ख़बरुनि खां अलावा एडिटोरियल पढ़णु घुरिजे। अंदरि जेके आर्टिकल्स आहिनि उहे पढ़ो। उहे सॼे हिन सिस्टम जो निचोड़ हूंदा आहिनि। जेको एडिटोरियल पैगाम हूंदो आहे एडिटर जो, उहो उनखां गॾु जेके आर्टिकल्स हूंदा आहिनि उहे पढ़ो। उहे जेके आहिनि तव्हांजी घणी इस्लाह कंदा, तव्हांजी माइंड ब्रेन वॉश कंदा, ऐं उहो तमामु सुठा। मां इहो पढ़ंदो हुउमि, इवन अॼु ॾींहं ताईं जेके मूंखे सुठा बि लॻंदा मां उहो कटिंग करे रखंदो हुउमि। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजे रिकॉर्ड में बि पिया आहिनि त हीउ आर्टिकल मूंखे तमामु सुठो लॻो हुयो। त जॾहिं तव्हां सुठो पढ़ंदव त वरी तव्हां सुठो लिखी सघंदव। पोइ वरी तव्हांखे लिखण जो शौक़ु थींदो। वरी पोइ ईअं ई आउं जेको आहे लिखणु शुरू कयो हुयो। हाणे बि आउं कोशिशि में कुझु आर्टिकल्स लिखंदो आहियां टाइम टू टाइम। मसरूफ़ियतुनि जी करे थोरो लिखण जी फ्रीक्वेंसी घटि आहे, पर लिखंदो आहियां। पंहिंजी फील्ड में अल्हम्दुलिल्लाह मां 2 बुक पब्लिश कया आहिनि, जंहिंमें एनवायरमेंटल इंजीनियरिंग मुंहिंजो हिकिड़ो बुक पब्लिश थियो आहे रिसेंटली, ऐं ॿियो मुंहिंजो सिविल इंजीनियरिंग मटीरियल जेको आहे उहो इंडोनेशिया में पब्लिश थियो आहे, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो इंटरनेशनल पब्लिशर आहे। त इहे 2 बुक मां पंहिंजी फील्ड में पब्लिश कया आहिनि। 30 खनि मुंहिंजा मकाला जेके आहिनि HEC रिकॉग्नाइज़ पब्लिश थियल आहिनि अल्हम्दुलिल्लाह।
ऐं पंहिंजी फील्ड में बि पंहिंजो कमु कयूं पिया ऐं सोसाइटी जे लाइ वरी न्यूज़पेपर में कॾहिं कॾहिं आर्टिकल्स लिखंदा आहियूं। या जॾहिं आउं मलेशिया हुयुमि त वरी सफ़रनामा लिखंदो हुयुमि, त हिकु ॿ मूं आर्टिकल लिखिया जेके न्यूज़पेपर में जेका पब्लिश कराया। इहे पंहिंजी जर्नी कोशिशि कंदा आहियूं त आवाम सां शेयर कयूं, पब्लिक सां शेयर कयूं, ॿियनि नौजवाननि लाइ उत्साह पैदा थिए। बिल्कुलु सही, बिल्कुलु। ॿारनि खे यूनिवर्सिटीज़ में मोकिलियो, पेरेंट्स खे मां पैगाम ॾींदुमि त असां वटि हिकिड़ो वॾो सोसाइटी में बुरान आहे जेको माण्हू चवनि था त यार पैसा कोन्हनि, मां पंहिंजे ॿार खे कीअं यूनिवर्सिटी जा ख़र्च मां बर्दाश्त न करे सघंदुमि। यकीन ॼाणियो फाइनेंशियल जेको आहे न इहो बहानो न बणायो। मुंहिंजी जेको आहे पेरेंट्स खे इहा गुज़ारिश आहे, चाहे न्याणियूं अथव चाहे पुटड़ा अथव, इन्हनि खे यूनिवर्सिटी ते मोकिलियो, यूनिवर्सिटी ताईं पहुचायो, हिते पहुचायो, हिते पोइ अॻिते हू यूनिवर्सिटी में हू पाण ई पंहिंजो रस्ता छोकिरो पाण ई क्रिएट कंदो। हिते खोड़ सारियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। तव्हांखे सलाहदीन साहब मां ॿुधायां त असां वटि 60% छोकिरा स्कॉलरशिप ते था पढ़नि। माशाल्लाह। असां वटि अगरि 1200 छोकिरा हींअर असां वटि स्ट्रेंथ आहे, उन में 60% सम्झो स्कॉलरशिप ते था पढ़नि। एॾियूं वॾियूं स्कॉलरशिप्स आहिनि, पर जॾहिं हिते ईंदा, माहौल में एडजस्ट थींदा, ख़बर पवंदी इन्हनि खे हीअ अपॉर्चुनिटी आहे, अप्लाई कंदा, उहा शइ मिली वेंदी। त माना मां जॾहिं एडमिशन वरिती, यकीन ॼाणियो मुंहिंजो बाबा साईं किरियाना स्टोर हलाईंदो, बाबा साईं एतिरा पैसा न हुया। सही। त हाणे ॿुधाईंदे माना कॾहिं कॾहिं माना हिकिड़ो थींदो बि आहे ज़ाहिर आहे सेंटिमेंटल शयूं आहिनि। त बाबा साईं वटि हिकिड़ी 70 बाइक हूंदी, जेका बाबा 7,000 में बाइक वरिती, पुराणी बाइक हूंदी, पसंदीदा बाइक हूंदी। बाबा उहा बाइक खपाई मूंखे एडमिशन जे लाइ। उहा बाबा तक़रीबन 30,000 या 40,000 में सेल कई हुई ऐं उन मां मुंहिंजी एडमिशन फीस भरी। मां छो त एडमिशन त मुंहिंजी थिए, बाक़ी अॻिते कमु पटे वेंदासीं, अल्लाह मालिक आहे। अलहमदिल्ला एडमिशन थी, बाबा साईं उहा बाइक सेल कई। उनखां पोइ महीने सिर महीने बाबा साईं मूंखे जेको आहे मंथली जेको आहे ॾींदो हुयो, मंथली ख़र्चो। उनखां पोइ स्कॉलरशिप फंड कयूंसीं, क़ाइदे आज़म स्कॉलरशिप ऐं विनर हुयसि। हर साल मूंखे क़ाइदे आज़म स्कॉलरशिप मिलंदी, मेरिट स्कॉलरशिप मिलंदी, सिंध गवर्नमेंट स्कॉलरशिप मूंखे मिलंदी। त इहे सभु स्कॉलरशिप्स में मिलंदियूं हुयूं अलहमदिल्ला। उन्हनि मां वरी ॿियूं ज़रूरतूं जेके उहे नीड्स हूंदियूं, कंप्यूटर ॿियो टियों, इहे शयूं असां करे वठंदा हुआसीं अरेंज। त अलाह जो शुक्र आहे जेको आहे ॾुखियनि मरहलनि मां निकिरी आयासीं। ऐं पेरेंट्स खे बि मां इहो चवंदुमि त जेको आहे फाइनेंशियल जेको आहे इहो बहानो बणाए ॿारनि जे कैरियर खे स्टॉप न कयो। हुननि खे माना इहो न चओ त यार मां अफोर्ड न करे सघंदुमि, छा थींदो। ॿारनि खे हेसि ताईं पहुचायो, हिते पोइ ॿारु पाण ई दॻ पंहिंजा पाण ई पहुचाईंदो। शुरूआती थोरो ख़र्चु बर्दाश्त कयो। नौजवाननि खे यूनिवर्सिटी, कहिड़ी बि यूनिवर्सिटी आहे, ओॾे मोकिलियोसि। हाणे माशाल्लाह गवर्नमेंट ॼार विछाए छॾियो आहे यूनिवर्सिटी जो। तव्हांजे ज़िलनि में यूनिवर्सिटीज़ आहिनि। त हाणे माशाल्लाह शिकार मदे जी आहे, जीअं त शिकारपुर में शेख हयात यूनिवर्सिटी आहे। असां थोरो अॻिते अचो, सखर में एॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, IBA आहे। उनखां पोइ BNB आहे, बेगम नसरत भुट्टो आहे, अरोड़ यूनिवर्सिटी आहे। खैरपुर अचो, हिते खोड़ सारियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि। मेराण यूनिवर्सिटी आहे, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे, ऐं मेडिकल कॉलेज आहे, ऐं खोड़ सारा इदारा आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां थोरो अॻिते वञो, गंबट में वरी तव्हांखे मेडिकल यूनिवर्सिटी आहे, मेडिकल इंस्टीट्यूट आहे। त हर शहर ज़िले में तव्हांखे कैंपस मिलंदो ई मिलंदो। लाड़काणे में वञो, ॾिसो लाड़काणे माशाल्लाह एजुकेशन हब लॻो पियो आहे। त अहिड़े तरीक़े सां नौजवाननि खे, अॻे असां वारे दौर में अञा इहो हूंदो त बाबा जामशोरो या नवाबशाह वधि में वधि इहे हूंदा, ऐं ॿियो खैरपुर में हिकिड़ी यूनिवर्सिटी हूंदी, शालाती यूनिवर्सिटी। ॿियूं यूनिवर्सिटियूं न हुयूं। हाणे अलहमदिल्ला यूनिवर्सिटी जो हर ज़िले ताईं या तव्हांजे भर वारे ज़िले में खोड़ सारियूं यूनिवर्सिटियूं। ॿारनि खे मोकिलियो, ॿारनि खे अॻिते मोकिलियो। उनखां पोइ मास्टर्स जी मर्ज़ी आहे, उहो फॉरेन में वञनि या वरी इस्लामाबाद में वञनि, कराची वञनि, उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे। बैचलर घटि में घटि उन्हनि खे यूनिवर्सिटी मां करायो, रेगुलर बेसिस ते करायो। कॉलेज साइड वारी बैचलर कंहिं कम जी न आहे। ऐं नौजवान डिग्री त वठनि था, पर उन में उहा अहलियत न आहे। मां सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, पर मेजॉरिटी जी जेका माना ॻाल्हि आहे उहा इहा आहे त नौजवान जेके कॉलेज साइड सां कनि था, त उन्हनि में वरी उन शइ जो फुक़दान रहे थो। थैंक यू सो मच सर, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। सो असांखे उमेदु आहे त असांखे खोड़ सारियूं शयूं सिखण लाइ मिलियूं हूंदियूं, ऐं इंशाअल्लाह ही असां इन्हनि शयुनि खे पंहिंजी लाइफ में इम्प्लीमेंट कंदासीं त कामयाबी असांखां परे न आहे। वॾा मक़सद असांजे अॻियां हुजनि त इहे नंढियूं नंढियूं शयूं इंशाअल्लाह जल्द असां अचीव करे वठंदासीं। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट महिमान सां। तेसिताईं गॾिजो सिंधी तार सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।